काफ़ी वीचारा जेके असांजे हिन हैरो खान जा या मज़ारी मस्तोई जा जेके असांजे आस पास जे ॻोठ जा रहवासी जेके आहिनि जेके सऊदी अरब में रहनि था या दुबई में रहनि था, अमेरिका, लंडन, बर्तानिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड, यूगंडा, साउथ अफ्रीका, जेके किथे हिंदुस्तान में रहनि था, जेके बि जिते बि रहनि था, उन्हनि वीचारनि जी दिलि चवंदी हूंदी त यार असांखे ॾिसूं, असां का अहिड़े मंज़र ॾिसूं, असां को पंहिंजे ॻोठ जेके मज़ारी मस्तोई जा हूंदा त उहे चवंदा असां पंहिंजो मज़दारी मस्तोई ॻोठ ॾिसूं। जेका हैरो खान जा हूंदा त उहे चवंदा त असांखे लाल खान वारो होटल ॾेखारियो, यार असांखे वॾो होटल ॾेखारियो, यार असांखे रश वारो होटल ॾेखारियो। उन्हनि जी वीचारनि जी दिलि चवंदी हूंदी त हेठि कमेंट में असांखे ॿुधायो, जंहिं ते बि तव्हांजी दिलि चए असां उते वेंदासीं ऐं व्लॉग रिकॉर्ड कंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं। बिल्कुलु तव्हांजी उमेदु असां पूरी कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु असां ते बि महिरबानी तव्हां कंदा हलो, असांजे चैनल हैरो खान खे सब्सक्राइब कंदा हलो, असांजी हिन वीडियो खे वधि मां वधि लाइक कयो, वधि मां वधि शेयर कयो। असांजी जेका हे वीडियो मां रिकॉर्ड करे रहियो आहियां, मूंखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे, मां इंजॉय करे रहियो आहियां ऐं मां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधायां थो त मुंहिंजी हिन वीडियो खे भरपूर नमूने सां मोट मिलणु खपे ऐं मां इंतज़ारु कंदुसि तव्हांजे कमेंट जो। दोस्तो मां ॾिसां त असांजे भाइरनि खे, असांजे दोस्तनि खे, हैरो खान वारनि खे या काफ़ी आस पास वारा जे ॻोठ वारा जेके आहिनि, कंहिंखे सिक लॻी आहे, कहिड़े ॻोठ वारे खे सिक लॻी आहे ऐं कहिड़ी जाइ जी सिक लॻी आहे। मां बिल्कुलु तव्हां कमेंट में सिर्फ़ु नालो लिखी असांखे ॿुधायो त फलाणे हंधि जो असांखे दीदार करायो, त मां अव्हांखे बिल्कुलु उतां जो तव्हांखे दीदार कराईंदुसि। ऐं कमेंट्स में लिखणु दोस्तो मुंहिंजो अव्हांजे लाइ हिकिड़ो नंढिड़ो मैसेज आहे, लेकिन उन में ॻाल्हि वॾी आहे त नंढनि सां प्यारु कयो, पाण खां जेके नंढा आहिनि उन्हनि सां प्यारु कयो, मोहबत कयो ऐं वॾनि जो अदब कयो ऐं वॾनि जो एतिराम कयो, पंहिंजे माउ पीउ वालदेन जी इज़त कयो, एतिराम कयो ऐं सादगी सां ज़िंदगी गुज़ारियो। छो त नबी करीम, असांजो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको उन बि पंहिंजी सॼी ज़िंदगी सादगी में गुज़ारी ऐं न की वॾाई में गुज़ारी। ऐं मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त सादगी में ज़िंदगी गुज़ारियो, नंढनि सां प्यारु कयो ऐं पंहिंजी माउ पीउ जी ख़िदमत कयो, वॾनि जो अदब ऐं एतिराम कयो ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजी ज़हन में ज़रूरु रखिजो। काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि दोस्तो, हीअ जेका ज़िंदगी आहे फ़ना वारी ज़िंदगी आहे ऐं हिते रहण वारो केर बि कोन्हे को ऐं हीअ दुनिया फ़ना आहे। हीअ ज़िंदगी जेतिरी ख़ुदा तरफ़ां ॾिनल हिकिड़ी नेमत आहे, जेतिरी बि ज़िंदगी आहे असांजी, त हिन ज़िंदगी खे मोहबत ऐं प्यार सां गुज़ारियूं, न की नफ़रत मां कुझु बि हासिलु कोन्हे को। ऐं मूंखे कलाम हिकिड़ो यादि अची वियो आहे, न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ो छा लाइ, न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ो छा लाइ, हो फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ो छा लाइ, न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ो छा लाइ। मोहबत ॾे मोहबत वठ, मोहबत में मज़ो आहे, मोहबत ॾे मोहबत वठ, मोहबत में मज़ो आहे, ओ फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ो छा लाइ, न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ो छा लाइ, हो फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ो छा लाइ। दोस्तो इन सां गॾोगॾु असांखे ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान अयाज़ खे ऐं मुंहिंजे कैमरामैन नसीम अहमद खे नेक्स्ट वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। ऐं असांजे चैनल हैरो खान खे कयो सब्सक्राइब ऐं असांजी हिन वीडियो खे कयो वधि मां वधि शेयर ऐं वधि मां वधि लाइक ऐं असांखे रहंदो अव्हांजे कमेंट जो इंतज़ारु, सो बि बेचैनी सां। तेसिताईं सिंध सलामत, साथ सलामत।